मीरपुर माथिलो बचल शाह की दरगाह ते ज़ाहिद हुसैन मीराणी पारां मच कचारी मुनक़द कराई वई, जंहिंमें ॻोठाणनि शहरनि ऐं शहरनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते शाइरनि न्यूज़ नाव सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा शहर ॻोठ वहण वस्तियूं धरती जी सूंह ऐं सक़ाफ़त जी अलामत आहिनि। मच कचारी सिंध जी सक़ाफ़त तहज़ीब ऐं तमदन खे उजागर करे थी। मच कचारी नओं उत्साह पैदा कनि थियूं। मच कचारी अमन मुहबत ऐं भाईचारी जो दर्स ॾिए थी। अहिड़नि कचहरियुनि में सिंध जो दर्द रखंदड़ माण्हू शरीक थी सिंध जी ख़ुशहाली, तरक़ी, तामीर ऐं हक़नि जी हासिलात लाइ हिकु नओं दग ॾियनि था। असां अमन पसंद आहियूं। असांजो लिबास हुजे, असांजो शाइरी हुजे, असांजा जेका मिसाल हथ जा हुनर हुजनि, सभिनी में सक़ाफ़त जा रंग आहिनि ऐं उहे सभु जेका इहो ई ज़ाहिर कनि था त असां अमन पसंद आहियूं। ऐं मुंहंनि जे दड़े खां वठी अॼु ताईं जेकी बि तारीख़ मिली आहे त उन में असां किथे बि हमलावर न आहियूं। भली जा असां ते हमला थिया आहिनि पर असां कंहिं बि हिणी क़ौम ते भरवारी ते हमिलो न कयो आहे। असां 100 बर्दाश्तूं कयूं, हलाऊं बर्दाश्त कयूं आहिनि पर पाण कंहिं ते हमिलो न कयो आहे। हू हसीन थी पई आहे, सिंध जी ॼण ज़मीन थी पई आहे, सूंह मफ़्तून सिंध देवी जी, मूं लाइ दुनिया ऐं दीन थी पई आहे। दोस्तो, अॼु असांजे टोपी अजरक सक़ाफ़त जो ॾियारियो आहे, जेका असांजे ईद जे ख़ुशियुनि बराबरि हूंदी आहे। पर असां क़िस्मत असांजे क़ौम जी अहिड़ी आहे जो सभई माण्हू हिन वक़्तु बोॾनि में ॿुॾा पिया आहिनि, मींहंनि में के वीचारा घर बि कोन्हनि, सर्दियुनि में काथे रोडनि ते, को काथे वेठो आहे। हाणे इन जे करे असां इहो ॾियारो पंहिंजो मल्हायूं ज़रूरु था पर ग़मगीन अंदाज़ सां मल्हायूं था, ग़म में मल्हायूं था। जॾहिं त मक़ामी रागी सूफ़ियाना ऐं धरती जा कलाम झूंगारे महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे वॾे तारी में आणे गरमाए छॾियो। अहिड़ी रीत मच कचहरी देर ताईं जारी रही। उमर कोराई, न्यूज़ नाव, मीरपुर माथिलो।